नाज़रीन वाक़िआत कंदासीं। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल T20 वर्ल्ड कप 2022 जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। ICC पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त मेगा इवेंट 16 अक्टूबर खां 13 नवंबर ताईं ऑस्ट्रेलिया में खेॾियो वेंदो। पधिराई मूजिब रिवायती मुखालिफ़ भारत ऐं पाकिस्तान जूं टीमूं हिकु भेरो ॿीहर हिक ई ग्रुप में शामिल कयूं वयूं आहिनि। ICC जी पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच 23 अक्टूबर ते भारत ख़िलाफ़ खेॾींदो। खबर शेयर कयूं पिया। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल T20 वर्ल्ड कप 2022 जो शेड्यूल जारी करे छॾियो। ICC पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त मेगा इवेंट 16 अक्टूबर खां 13 नवंबर ताईं ऑस्ट्रेलिया में खेॾियो वेंदो। आगाह कयूं पिया कि पधिराई मूजिब रिवायती मुखालिफ़ भारत ऐं पाकिस्तान जूं टीमूं हिकु भेरो ॿीहर हिक ई ग्रुप में शामिल कयूं वयूं आहिनि। ICC जी पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच 23 अक्टूबर ते भारत ख़िलाफ़ खेॾींदो।